रमन जतोई साहब इन केस जी मुनीर रमन लगारी साहब इन केस जी जांच शुरू कई। सख़्त मेहनत ऐं जांच खां पोइ जवाबदार हथ कया आहिनि। जवाबदार उनजो पंहिंजो ई दोस्त आहे, क्लोज़ आहे, उहो जेको आहे उहो बि गिरफ़्तार आहे। फौती जी मोबाइल जेका आहे उहा बि हथी आहे, जेका मोटर साइकिल आहे, जेका बि उते वेल मिल्कियत उहा सभु एस एच ओ साहब वरी महिनत खां पोइ उहे बि हथु कई आहे। जवाबदार बि गिरफ़्तार कयो आहे। जवाबदार जेको आहे हींअर असांजी कस्टडी में आहे। SP साहब जी हिदायतुनि खां पोइ इहे प्रेस कॉन्फ्रेंस कयूं था। जवाबदार तव्हांजे साम्हूं आहे। जवाबदार कहिड़ो मफ़ाद हुयो जो हुन जेको आहे इहो वारदात कई आहे, पुलिस जी स्टेटमेंट छा आहे? तव्हां ॿुधायो। इहो ख़ासि कर पाण चए थो त मूंसां इहे ग़लति लाॻापा रखंदो, मूंखे ब्लैकमेल कंदो। उन जे करे मां अचे दिलि में रखियमि। उन ॾींहुं बि मूंखे वठी आयो, ब्लैकमेल करे पियो, उन जे करे मां मारियो। अच्छा सर, हिन किथां गिरफ़्तार कयो आहे ऐं हुन हवाले सां थोरो? इहो नौशारे शहर में गिरफ़्तार। सही। अच्छा, छा ही पाण में उते मुलाज़िम हुया? हू त पंप ते मुलाज़िम पूरो कंदो हो ऐं हुनजो असां ख़बर पई त किथे को माना मोरे में कंहिं छोकिरी सां हिननि ॿिन्हिनि जो कोई ॻाल्हि हुई। ॿुधो, जेकर असांखे जेका मालूमात थी आहे उनजे मुताबिक़ त हुन में जेको आहे हिन पोइ अची हिन सां गॾु उतां बि आयो आहे ऐं पोइ हिते वारदात जेका कई अथई त वधीक तव्हां सां इन्वेस्टिगेशन में हिननि जेको ॿुधायो हूंदो? न, इन्वेस्टिगेशन में इहो ई ॿुधायो था जो मां सां ग़लति लाॻापा हुया। मूंखे दिलासो ॾींदो त गाॾी वठी ॾींदो, मोटरसाइकिल न, रोज़ दिलासा ॾेई मूंखे ब्लैकमेल कंदो। पोइ मां दिलि में रखी वियुमि, उन ते मां मारियो। अच्छा, हिन सां गॾु ॿिया बि के जवाबदार? उते पहिरें में 2 माण्हू हुया। अच्छा, हिकु माण्हू अॻु वञे पियो, पेर बि उहे पिया हुया, पाण फरियादी बि हुया। उन में 2 माण्हू हुआ जवाबदार। टोटल हिकिड़ो ई माण्हू मारण वारो। वारदात में छा छा इस्तेमालु थियो आहे या कहिड़ी शइ रिकवर थी आहे? रिकवर इहो ई जेको जवाबदार में जंहिंजन पिस्टल ऐं मोटरसाइकिल वियल। उन खां पोइ जेको फौती जो आहे मोबाइल फ़ोन, उहो ई रिकवर थियो। हाणे हिन खे अॼु रिमांड लाइ पेश कयो? अॼु रिमांड लाइ पेश कयो। हिन जवाबदार सां गॾु को ॿिया बि जवाबदार मुलविस आहिनि केस में? न, हे अकेले कमु कयो आहे? अकेले कमु उते माण्हुनि जा।